मेहड़ बाह जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। दुकान में मौजूद कुरान पाक समेत समूरो पियल सामान राख थी। गुजरात मेहड़ जे रांधण स्टाफ ते दुकानदारनि वारिस अली छजड़ो जी किराने जी दुकान में ओचितो बिजली जी शॉर्ट सर्किट जे सबबि बाहि लॻी वई, जंहिं सबबि दुकान में रखियल कुरान पाक समेत पियल लखीं रुपयनि जो सामान सड़ी राख थी वियो। म्यूनिसिपल जी नाअहली, फायर ब्रिगेड न पहुती। मुतासिरीन जो एहतजाज, वाहिर जी अपील। मुतासिर दुकानदार मालिक वारिस अली छजड़ो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे PPMPA ऐं बस वारनि खां मदद जी अपील कई आहे। मुझो नालो अब्दुल गफ़ार है। सो रात तकरीबन 1:30 बजे दारा ये वाक़ियो पेश आयो। सो इन्हीं में बिजली जे घट वध हुजण जे करे सो तकरीबन असांजी 3 खां 4 लाख जी पेमेंट मौजूद हुई ऐं सामान जेको दुकान में मौजूद हुयो 8 खां 10 लाखनि ते मौजूद सामान हुयो। ॿियो काफ़ी सामान हुयो क़ीमती। सो इहो बिजली जे करे नाली जे करे असांजो नुक़सानु थियो आहे। कुरान शरीफ़ जो उहो शइ थी वियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त जेको नुक़सानु थियो आहे सो अदा कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।